पिरियालो में 8 फरवरी इलेक्शन जूं सरगर्मियूं तेज़ थी। रजो गोड भुट्टा, अलरा गोड कायमदीन, ओढो गोड हाजी जादल, ओढो कोट मीर मोहम्मद कोट पुल। पिरियालो समेत मुख्तलिफ गोठन में जमीयतुल उलमा इस्लाम सूबे सिंध जो जनरल सेक्रेटरी अल्लामा राशिद खालिद महमूद सूमरो, NA 204 उम्मीदवार फंक्शनल लीग सरदार मौजम खान अब्बासी, PS सेक्रेटरी तालको सैद राशिद शाह राशदी खिताब कंदे चयो आहे त वोट ॾेई घर वापसि नाहे अचणो, मुखालिफ़ सभु चोर आहिनि, पंहिंजे इलाक़नि जी पोलिंग स्टेशन ते वोट जी हिफ़ाज़त करणु आहे। पीपल्स पार्टी इक़्तिदार में रही करे भी अवाम जी ख़िदमत नाहे कई। हिन भेरे जमीयतुल उलमा इस्लाम GDA इदाद सां सिंध में हुकूमत ठाहे अवाम जी ख़िदमत कंदासीं। 8 फरवरी ते ज़िले खैरपुर तालके किंगरी ऐं पिरियालो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में अवाम किताब सितारे ते ठपा हणी वॾी अक्सरियत हिक नए सोच सां कामयाब कंदो। अॻवाननि वधीक चयो त पीपल्स पार्टी वारनि गुज़िरियल केतिरनि ई वरियनि खां सिंध खे ॿिन्हिनि हथनि सां लुटे तबाह जे किनारे ते पहुचाए छॾियो आहे। PP उम्मीदवारनि सिंध में बेरोज़गारी वधाए नौजवान नस्ल खे ख़ुदकशी करण ते मजबूर